सिंध जे तालीम खाते जो अनोखो कारनामो स्कूलनि जा माली अख्तियार चौकीदारनि जे हवाले कया विया आहिनि। स्कूल स्पेसिफिक बजट में इस्तेमाल करण लाइ स्कूलनि जे सरबराहनि खे नामज़द करण वारी फ़हरिस्त में चौकीदार भी शामिल आहिनि। ज़िले खैरपुर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में माली अख्तियार हेडमास्तरनि जी बदिरां चौकीदारनि हवाले कया विया आहिनि। तालीम खाते जी जारी कयल स्कूल स्पेसिफिक फ़हरिस्त में चौकीदारनि जा नाला स्कूल सरबराहनि तौरु शामिल कया विया। ज़िले खैरपुर जे वाबडा कॉलोनी, बाग फरीद, सगियूं, निवाड़ो, बचल बंबरो समेत ॿियनि इलाइक़नि जे स्कूलनि में माली अख्तियार चौकीदारनि जे हवाले कया विया। चौकीदारनि जा लिस्ट में नाला अचण बैदि तालीम खाते जो बयान भी साम्हूं अची वियो आहे। प्रिंसिपल, हेडमास्तर ऐं टीचिंग कैडर खां सवाइ नामज़द थियल मुलाज़िमनि जी नामज़दगी रद्द कई वेंदी। तालीम खाते जो तर्जुमान जो चवणु आहे स्कूल सरबराहनि जी नामज़दगी बाबति मसइलनि जी निशानदेही लाइ लाॻापियल चीफ मॉनिटरिंग ऑफिसर सां राब्तो कयो वञे। तर्जुमान जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, सिंध जे तालीम खाते जो अनोखो कारनामो स्कूलनि जा माली अख्तियार चौकीदारनि जे हवाले कया विया आहिनि। स्कूल स्पेसिफिक बजट इस्तेमाल करण लाइ स्कूलनि जी सरबराहनि खे नामज़द करण वारी फ़हरिस्त में चौकीदार भी शामिल कया विया। ज़िले खैरपुर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में माली अख्तियार हेडमास्तरनि जे बदिरां चौकीदारनि हवाले कया विया आहिनि।